शहजादकोट का ट्रामा सेंटर शहरियों के लिए बेकार, नाकारा और सरदर्द। कई सालों से तामीर बिल्डिंग फ़ाल होने से पहले ही टूट फूट का शिकार, जबकि शहरियों को हादसात की सूरत में लाड़काना, सखर और कराची जाना पड़ता है। ट्रामा सेंटर जो विधो वियो जंहिंमें करोड़े रुपयनि जी मशीनरी आंदी वई, जेकी एमरजेंसी में एक्सीडेंट वग़ैरह थे तो उन जो ऑपरेशन उते कयो वञे, पर उन जे बावजूद भी 12 साल गुज़रिया। जेकी मशीनरी, बेड, एसियूं वग़ैरह ट्रामा सेंटर में रखिया विया उहे मुकम्मल खपाए चुका आहिनि। इस्पताल वारा, सिविल इस्पताल वारा खपाए चुका आहिनि, जंहिंमें उन्हनि जा सीनियर मुलवस आहिनि, सीनियर डॉक्टर मुलवस आहिनि ऐं MS मुलवस आहे। ऐं शहजादकोट जी इंतिज़ामिया DC उहो भी मुलवस आहे, छो जो उहो पुछण वारो आहे, हिते हेड आहे, उन्हनि खां पुछण वारो कोई न आहे ट्रामा सेंटर वारनि खां। ऐं असांजा मरीज़ दरपदर थी रहा आहिनि ऐं रुली रहा आहिनि, एक्सीडेंट एमरजेंसी में थी रहा आहिनि त फौरन डॉक्टर ॾे पहुच सिविल इस्पताल। ट्रामा सेंटर में वञूं था त चवनि था ताला लॻा पिया आहिनि, बंदि आहे, मशीनरी न आहे, सामान न आहे, ऐं तव्हां पंहिंजे मरीज़ खे एमरजेंसी में लाड़काणे खणो या कराची खणो। न असां वटि वसियत एमरजेंसी में, न गाॾियूं असां वटि, न एम्बुलेंस असांखे ॾियनि। एम्बुलेंसियूं भी सिर्फ़ु सिफारिशुनि खे ॾींदा आहिनि। MS ॾे फ़ोन वेंदी फलाणे खान जी त MS आहे, पोइ उहा मोबाइल असांखे फ़राहम कंदो त उहो असां मरीज़ खणी। 12 साल थी विया आहिनि, को बि सहूलियत न आहे। ट्रामा सेंटर जा जेका बि सामान, इहा हालत आहे, ज़बून सम्झे, का शइ न बची आहे, को बि सहूलियत न आहे सम्झे। इहा हर शइ जी सिंधो नाकारा लॻी पई आहे सम्झे। एतिरो टाइम गुज़री वियो आहे, हिनजी को बि न आहे मालिकी समझे। बाला ऑफिसरन के अर्ज़ था क्यों, DC साहब के अर्ज़ था क्यों। वश न्यूज़ से बात करते हुए उनका मजीद कहना था कि करोड़ों रुपए की लागत से बनने वाला ट्रामा सेंटर इस वक्त टूट फूट की हालत में है, जो शहरियों के किसी काम का नहीं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावाई, वश TV, शहजादकोट।